ख़बर शामिल कंदा हलूं त मौसमियात जे माहिरनि ख़बरदार कयो आहे त पाकिस्तान ऐं भारत में ईंदड़ ॾींहनि में बदतरीन हीट व्यू जो ख़दशो आहे। माहिरनि मूजिबि साल जो गरम तरीन महीनो अचणु बाक़ी आहे। इम्कानी हीट व्यू सां हज़ारे माण्हू हयातियूं विञाए सघनि था। माहिरनि ख़बरदार कयो आहे त गर्मीअ जी लहर जो मुदो डिघो थी सघे थो। माहिरनि मूजिबि पाकिस्तान ऐं भारत में मार्च ऐं अप्रैल जे महीने में 40 डिग्री सेंटीग्रेड खां वधीक गर्मी पद रहियो, जंहिं सबबि 1 अरब माण्हू मुतासिर थिया। मौसमियात खाते मूजिबि अॼु गर्मीअ जी लहर सबबि पंजाब, इस्लामाबाद, ख़ैबर पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में गर्मी पद 7 खां 9 डिग्री सेंटीग्रेड वधण जो इम्कान आहे। सिंध ऐं बलोचिस्तान में गर्मी पद 6 खां 8 सेंटीग्रेड वधण जो इम्कान आहे। शदीद गर्मीअ जे इम्कान सबबि तिबी माहिरनि शहरियुनि खे एहतियाती तदबीरूं इख्तियार करण जी हिदायत कई आहे। वारिसनो माछी वेझो हथियारबंदनि कटोहर बिरादरी जे घरनि ते चढ़ाई करे घर धणीअ खे क़तलु कयो। ज़ाल, संदसि पुट ऐं धीउ खे ज़ख़्मी करे छॾियो। वाक़िए खां पोइ जवाबदार फ़रार थी विया। जवाबदारनि घर ते हमिलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में हिकु ॼणो बानू कटोहर मारिजी वियो ऐं औरत सूधो 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। गोलियूं लॻण सबबि ससी कटोहर, संदसि पुट ज़फ़र, धीउ साइमा ज़ख़्मी थी पियूं, जिन खे इस्पताल दाख़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो जलबाणी ऐं कटोहर बिरादरी जे विच में तकरार तां पेश आयो आहे। वधीक जांच जारी आहे। घारो वेझो मेन नेशनल हाईवे ते तेज़ रफ़्तार सुज़ुकी टायर ब्रश थियण सबबि कल्टी थी पई, जंहिं सबबि 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। गडाब खां छज्जां खान वेंदे सुज़ुकी जो टायर ब्रश थियण सबबि सुल्तानाबाद वटि कल्टी थी पई। हादिसे जे नतीजे में 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तौर ते इस्पताल दाख़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि में मोहम्मद हारून, मोहम्मद हसन, अज़ीज़ुल्लाह, ग़ुलाम मुस्तफ़ा, मोहम्मद यूनिस, शौकत अली, मोहम्मद रफ़ीक, हबीबुल्लाह, इमरान, मोहम्मद हनीफ़ शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि मां 4 ॼणनि खे ॻणितीअ जोॻी हालत में कराची रेफर कयो वियो आहे। जामशोरो शहर में वधंदड़ बदअमनी, फोरन ऐं चोरनि ख़िलाफ़ अवामी वर्कर पार्टी जे सॾ ते रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कांबो ख़ान उमराणी, नौमान जतोई ऐं ॿियनि जी अॻवानी में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ मुख्य चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त जामशोरे में हिकु हफ़्ते अंदरि 20 खां वधीक चोरियूं ऐं फुरुनि जूं वारदातूं थियूं आहिनि। पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुननि चयो आहे त शहर में वधंदड़ बदअमनी ते समाजी अॻवाननि सान्या वंदनि शहरियुनि ऐं वापारियुनि पारां ॻणिती जो इज़हार कयो वियो आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो आहे त SHO रज़ाक कमांडो खे हटाए ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे ऐं शहर में बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे। ख़ैरपुर में प्राइमरी उस्ताद लाइ IBA टेस्ट में 50% मार्कूं हासिल कंदड़ उम्मीदवारनि खे नौकरियूं ॾियण लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। IBA टेस्ट में 50% मार्कूं हासिल कंदड़ उम्मीदवारनि खे नौकरियूं ॾियण लाइ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त IBA टेस्ट में 50% मार्कूं हासिल कंदड़ उम्मीदवारनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि। हुननि चयो त तालीम खाते में अञा बि 25,000 प्राइमरी उस्तादनि जूं जायूं ख़ाली पियल आहिनि। ख़ाली पियल जॻहियुनि ते 50% मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि। मुज़ाहिरीन चयो त बेरोज़गारी सबबि सख़्तु परेशान आहियूं, नौकरियूं ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। हुननि तालीम खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह खां मुतालबो कंदे चयो आहे त हिकु सिंध हिकु पॉलिसीअ ते अमल कराए वञे। शुजाबाद में अफ़गानी पठान शेर ज़मान ख़ान पारां नौजवान सहाफ़ी शाहज़ेब ख़ासकेली खे यरगमाल बणाए कपड़नि खां आजो करे तशद्दुद करण वारे बैदि वीडियो सोशल मीडिया ते वायरल करण ख़िलाफ़ पाकिस्तान ख़ासकेली इत्तेहाद पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मोहम्मद उस्मान, इंजीनियर इमदाद अली ऐं डॉक्टर अली हसन जी अॻवानी में जवाबदार अफ़गान पठान शेर ज़मान पारां सहाफ़ी ते तशद्दुद करण बैदि कपड़नि खां आजो करे सोशल मीडिया ते वीडियो वायरल करण ख़िलाफ़
प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त नौजवान सहाफ़ी शाहज़ेब ख़ासकेली खे सच लिखण ते मंशियात फ़रोश अफ़गानी पठाण साथियुनि समेत हथियारनि जे ज़ोर ते सख़्तु तशदुद करे मरणगी करे छॾियो आहे। हुननि DIG ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त बाअसर मंशियात फ़रोश अफ़गानी पठाण शेर ज़मान ऐं संदसि साथियुनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कराए सहाफ़ी शाहज़ेब ख़ासकेली खे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मिठियाणी वेझो ड्राइवर पारां बस खे रिवर्स करण दौरान हिकु ॼणो चिभाटिजी फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। ॻोठ किरड़ भट्टी में ड्राइवर बस खे रिवर्स करे रहियो हुयो त ज़ीशान कोरी चिभाटिजी फ़ौत थी वियो, जॾहिं त बाबर भट्टी सख़्तु ज़ख़्मी थी पियो। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फ़ौतीअ जी लाश ऐं ज़ख़्मी खे गिणतीअ जोगी हालत में इस्पताल पहुचायो। पुलिस मूजिबि वाक़े बाद बस जो ड्राइवर मौक़े तां फ़रार थी वियो आहे। जोही में IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि पारां ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ तालीम खाते जे ज़िले ऑफिसर ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी धरणो हंयो वियो। मुजीब फहीम, रियाज़ खोसो, फारूक ऐं ॿियनि जी अॻवानी में ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ शहीद मखदूम बिलावल पार्क खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया आॾो दाहींदे चयो त ॿियनि ज़िलनि में समूरनि उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर जारी कया विया आहिनि, पर जोही तालुक़े जी टेस्ट पास कंदड़ उस्तादनि जा ऑफर आर्डर रोकिया विया आहिनि। हुननि इल्ज़ाम मणींदे चयो आहे त DEO पंहिंजा सियासी माण्हू भर्ती करण में रुधल आहे। बार बार एहतजाज करण बावजूदि केर बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। हुननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत लाॻापियल अदारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त सिपाही बाअसर DEO अब्दुल कादिर लाशारीअ खे हटायो वञे ऐं जोही तालुक़े जे कामयाब उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर जारी करे बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। ठारुशा वेझो ॻोठ छुटल अबड़ो में फ़सुल में चोपाए माल जी भेल तां जाबदारनि धनार ते हमिलो करे संदसि चेल भञी छॾी। जाबदार मुज़मिल अबड़ो ते हमिलो करे ॾंडनि जो वसकारो लाहे ॾिनो, संदसि चेल भञी छॾी आहे। नीगर खे गिणती जोगी हालत में इस्पताल नियो वियो। फर्स्ट एड बाद नौशेरो फेरोज़ रेफर कयो वियो। ज़ख़्मी ॿारड़े जे वालिद हाकिम अली अबड़ो ॿुधायो त संदसि पुटु चोपाए माल चाढ़े रहियो हुयो त हिकु ॿकरी फ़सुल में पइजी वई, जंहिं ते ॻोठ जे टिनि ॼणनि बिशारत, सुल्तान, गोहर हमिलो करे पुट खे लठियूं हणी चेल भञी छॾी आहे। हुन SSP नौशेरो फेरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त हमला आवरनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। सांगड़ वेझो मुबैना ज़हरीलो खीर वापराइण सबबि हिक ख़ानदान जा 15 ॼणा बेहोश थी विया। बेहोश थींदड़नि में औरतुनि ऐं ॿारनि शामिल आहिनि, जिन खे इस्पताल दाख़िल कयो वियो आहे। बेहोश थियलनि में 3 ॿारनि ऐं हिक औरत जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। ॻोठ मदन जलालाणी में ज़हरीलो खीर पीअण सबबि हिक घर जा भाती बेहोश थी विया। मुतासिर ख़ानदान जे हिक शख़्स ॿुधायो त हिक शख़्स दरगाह मां नियाज़ नगर जो खीर खणी आयो, जेको पीअण सबबि सभु घर जा भाती बेहोश थी पिया ऐं थोरी देरि बाद उल्टियूं शुरू थी वयूं। बेहोश थियलनि में ज़ाहिद मलुकाणी, इमदाद मलुकाणी, मोर मलुकाणी, इरफान मलुकाणी, अलीशा तोकीर ऐं ॿिया शामिल आहिनि। सेठार जा वेझो हादसे में ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। फ़ौतियुनि जो अंग वधी 4 थी वियो। रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान रमज़ान अली लुंड इलाज दौरान कराची जी सिविल इस्पताल में ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम धणी हवाले कयो। यादि रहे त 3 ॾींहं अॻु क़ौमी शाहराह वटि कार जो रिक्शा खे टकर लॻण सबबि 3 ॼणा फ़ौत ऐं 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। दरिया ख़ान मरीअ में दुकान खे बाहि लॻण सबबि समूरो सामान सड़ी रख थी वियो। उर्दू स्कूल वेझो बाहि लॻण सबबि दुकान में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो। मुतासिर दुकानदार अली जान राजपूत जो चवणु आहे त बाहि लॻण जे करे दुकान में पियल सोलर प्लेटूं, बैटरियूं, पखा, रोक रक़म ऐं ॿियो UPS समेत ॿियो सामान सड़ी रख थी वियो आहे।
मुतासिर दुकानदारनि मूजिबि राति जो बिजली अचण बाद दुकाननि खे बाहि लॻी वई हुई। बाहि विसण जी कोशिश कई, जंहिं सबबि दुकान में पियल समूरो इलेक्ट्रॉनिक जो सामान सड़ी रख थी वियो आहे। मुरीद शाख वेझो गुड्डू बैराज दरिया सिंध में पाणी जी शदीद खोट बरक़रार आहे, जंहिं सबबि आबादगार सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। गुड्डू बैराज वटि पाणी जी मुसलसल खोट सबबि आबादगार सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। आबादगारनि मूजिबि घोटकी फीडर में वक़्त ते पाणी न पहुचण सबबि कपह जो फसल मुतासिर थी रहियो आहे। आबपाशी अमलदारनि मूजिबि गुज़िरियल साल 52% वाटर शॉर्टेज रिकॉर्ड कयो वियो ऐं हिन वक़्तु गुड्डू बैराज दरिया सिंध वटि 40,000 क्यूसिक पाणी जी सतह रिकॉर्ड कई वई आहे। आबादगारनि जो चवणु आहे त जेकॾहिं वक़्त सिर पाणी छोड़ न कयो वञे त फसलनि खे कापारी धक रसी सघे थो। मीरपुर ख़ास में सहाफ़ी शाहज़ेब ख़ासकेली ते तशद्दुद जो SSP सख़्ती सां नोटिस वरितो आहे। वाक़े जो केस सैटेलाइट थाणे मंशियात फ़रोश शेर ज़मान सूदो 7 ॼणनि ते दाख़िल कयो वियो आहे। जवाबदारनि सहाफ़ी खे अगवा करे कपड़नि खां आजो करे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। सहाफ़ी जूं सोशल मीडिया ते ख़बरूं हलण बाद SSP असद अली चौधरी नोटिस वठी छॾियो। SSP जो नोटिस वठण बाद मंशियात फ़रोश शेर ज़मान पठान समेत 7 साथियुनि पारां सहाफ़ी खे अगवा करे टॉर्चर सेल में वहशाणो तशद्दुद करण वारी वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। सहाफ़ीअ खे कपड़नि खां आजो करे संदसि वीडियो भरण ऐं हथियारनि जे ज़ोर ते मनपसंद बयानु ॾियारियो वियो आहे। SSP जो नोटिस वठण बाद जवाबदार शेर ज़मान ऐं 6 अणॼातल जवाबदारनि ते सैटेलाइट थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। बासर जवाबदारनि जी अञा ताईं गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। ॿिए तरफ़ कलम धड़ियुनि जो मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे सहाफ़ी सां इंसाफ़ कई वञे। कंबर शेदात कोट ज़िले में 52 यूनियन काउंसिल्स, 2 म्यूनिसिपल कमीशन्स, 7 टाउन कमेटियुनि, 1 डिस्ट्रिक्ट काउंसिल सीट लाइ मकानी चूंडुनि में हिसो वठण लाइ उम्मीदवार सरगर्म थी विया आहिनि। मकानी चूंडुनि लाइ मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि समेत आज़ाद उम्मीदवारनि पारां फारम वसूल करण जो सिलसिलो जारी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि सां मुक़ाबिलो करण लाइ हिन वक़्त ताईं का बि सघारी पार्टी साम्हूं नाहे अची सघी। UC छजड़ा में सियासी मज़हबी ऐं आज़ाद उम्मीदवारनि जूं गॾिजाणियूं थी गुज़रियूं, जंहिं में मज़बूत इतिहाद जोड़ण लाइ सलाह मशवरा कया विया आहिनि। सेवण में पाणी खोट बाबति वॾे वसीअ सैयद मुराद अली शाह नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले जामशोरे जे सदर सैयद आसिफ अली शाह सब्ज़ वारी हाउस ते पाणी खोट बाबति हंगामी इजलास तलब करे वरितो। इजलास में आबपाशी खाते जो सेक्रेटरी, पब्लिक हेल्थ जो चीफ इंजीनियर ऐं सेवण जो असिस्टेंट कमिश्नर शरीक थिया। इजलास में सिंधु दरिया मां शहरनि खे साफ़ सुथरो पाणी मुहैया करण वारे हंधनि जो मुआइनो कयो वियो। इजलास में आगाही ॾींदे पब्लिक हेल्थ जे अमलदारनि चयो त शहरनि खे पाणी जे हल लाइ मेगा स्कीम जो क़याम अमल में आंदो पियो वञे। इजलास में पब्लिक हेल्थ अमलदारनि पारां चयो वियो त पाणीअ जी जटादार फ़राहमीअ लाइ मेगा स्कीम ज़रिए शहरनि जी बुनियादी ज़रूरत जो पूराइतो मुस्तक़िल बुनियादनि ते कयो वञे। उन मौक़े ते PP ज़िले जामशोरे जे सदर चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मंशूर आहे त अवाम खे वधि खां वधि सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। हुन चयो त वॾे वज़ीर सख़्तीअ सां नोटिस वठंदे चयो आहे त हर सूरत में शहरनि खे पाणी फ़राहम कयो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पाणी खोट जो नोटिस वठंदे शहर जे मेगा वाटर सप्लाई स्कीम मंज़ूर करे वरिती आहे। हैदराबाद वेझो पुलिसरा नमूने गुम थी वियल 13 वरियनि जे नीगर जो DIG पीर मोहम्मद शाह नोटिस वठंदे लाॻापियल आफ़ीसरनि खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। नीगरी जे गुम थियण वारे वाक़े जी ख़बर धरती TV ते ख़बर नशर थियण बाद DIG पीर मोहम्मद शाह नोटिस वठंदे SSP ऐं SHO खां रिपोर्ट घुरी वरिती आहे। यादि रहे त हिकु ॾींहुं अॻु टंडो आगा वारे इलाइक़े मां 13 वरियनि जी नीगरी सोभिया भट्टी घर ॿाहिरां घिटीअ मां पुलिसरा नमूने गुम थी वई आहे।
खैरपुर वेझो नौजवान पुरस्कार तौर गुम थी वियो। वारसनि पारां संदसि खे अगवा करण जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। ॻोठ अभड़े जो रहवासी नौजवान मोहम्मद तलाल बुगटी पुरस्कार नमूने गुम थी वियो। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। गुम थी वियल नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त मोहम्मद तलाल बुगटी 2 ॾींहं अॻु घरां निकितो हुयो, जेको हिन महिल ताईं वापसि नाहे आयो। संदसि जे मोबाइल फ़ोन पिणु बंदि पियल आहे। वारसनि जो चवणु आहे त नौजवान जी गुमशुदगीअ बाबति पुलिस खे इतला कयो वियो आहे। वारस मोहम्मद तलाल बुगटी जी ॻोल्हा लाइ वस वारनि खां मुतालबो करण जी अपील कई आहे।